नाज़रीन ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ज़िक्र कंदासीं त हुकूमत पारां जेको अपोज़िशन खे हिकु भेरो ॿीहर इहा धमकी ॾिनी वई आहे त हू डिॼण वारा न आहिनि, हर मुक़ाबले जो जेको आहे मुक़ाबलो कंदा। ॿिए पासे मुख़ालिफ़ धुर पारां अॼु जेको आहे इस्लामाबाद में एंट्री कई वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च 27 फरवरी खां जेको कराची में शुरू थियो हो, हिन वक़्तु इस्लामाबाद में दाख़िल थी चुको आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म इमरान ख़ान खे वार्निंग ॾिनी वई आहे त हू जल्द इस्तीफ़ा ॾेई ऐं इलेक्शन जो ऐलान करे हू इलेक्शन जे लाइ तैयार आहिनि। हुकूमत पारां इहो ऐलान कयो वियो आहे त हू हर ॻाल्हि जो मुक़ाबलो कंदा ऐं हू तहरीक अदम एतमाद खे बि नाकाम बणाईंदा। इन सॼे मामले ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार शकील सूमरो साहब। शकील साहब, आगाह कजो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च इस्लामाबाद में दाख़िल थी वियो आहे। छा लॉन्ग मार्च सिर्फ़ तकरीरूं करे ऐं कुझु वाइदा करे वापसि मोटी ईंदो या इन मां कुझु हासिल बि थींदो? ॿिए पासे तहरीक अदम एतमाद आहे, उन खे अव्हां कीअं था ॾिसो त हुकूमत वटि नंबर पूरा आहिनि? जी, अशफाक 27 फरवरी खां पीपल्स पार्टी जेको महांगाई के खिलाफ लॉन्ग मार्च शुरू किया हो, वो लॉन्ग मार्च अॼु इस्लामाबाद में दाख़िल थी चुको है। उन सां गॾोगॾु जेके पॉलिटिकल डेवलपमेंट आहिनि उन हवाले सां लाहौर ऐं इस्लामाबाद में जेके अहम मुलाक़ातूं थियूं आहिनि, जंहिंमें आसिफ ज़रदारी तमामु घणो सरगर्म नज़र अची रहियो आहे। काल्ह जेका मीटिंग थी मौलाना फज़लुर रहमान, आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ विच में, उहा हिकिड़ी इंतहाई अहम मुलाक़ात हुई। उन खां सवाइ लाहौर में जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते जेको अलीम ख़ान ग्रुप जेको आहे उहो जहांगीर तरीन जे ग्रुप में शमूलियत जो ऐलान कियो, उहा बि तमामु हिकिड़ी पॉलिटिकल हवाले सां तमामु अहम डेवलपमेंट हुई। ऐं इन्हनि समूरनि जेको आहे जेके पॉलिटिकल डेवलपमेंट्स आहिनि उन मां अहम जो नुक़्तो आहे उहो बेएतमादी रिथ। आया बेएतमादी रिथ जेका अञा ताईं पेश न थी आहे, उहा बेएतमादी जी रिथ कामयाब थींदी या उनजो नंबर ऑफ गेम जेको आहे उन सिलसिले में ही मुख़्तलिफ़ जेके पीडीएम में शामिल जमायतूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी उन में मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि। ऐं पहिरें इहा तजवीज़ आई हुई त चौधरी बिरादरान सां जेको आहे उहे ॻाल्हियूं कयूं वञनि ऐं इन सिलसिले में शहबाज शरीफ जी चौधरी बिरादरान सां मुलाक़ात थी। आसिफ ज़रदारी जेको आहे उनमें तमामु घणो सरगर्म असांखे ॾिसण में आयो हो ऐं उन हवाले सां चौधरी बिरादरान जे तरफ़ां ज़रीन जो इहो चवणु आहे त इहा डिमांड रखी वई हुई त परवेज़ इलाही खे पंजाब जो वॾो वज़ीर कयो वञे ऐं सभ खां पहिरें पंजाब जे वॾे वज़ीर बोज़दार जे ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ पेश कई वञे। ऐं उन ते जेको आहे ज़रीन जो चवणु आहे त नवाज़ लीग जेको आहे उहो सहमत न थी हुई ऐं उन खां बाद में अलीम ख़ान जेको आहे उहो सियासी मंज़र ते साम्हूं अचे थो पियो। ऐं उन खां सवाइ सरदार रिंद जेको यार मोहम्मद रिंद आहे उन बि आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। सरदार यार मोहम्मद रिंद पंजाब बलोचिस्तान असेंबली में डिप्टी पार्लिमानी अॻवान आहे, त बलोचिस्तान जे अंदरि जे मौजूदा वज़ीर आहे उनजे ख़िलाफ़ बि बेएतमादी जी रिथ शकील, अवां सम्झो था त जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान जे एक्टिव थियण खां पोइ पंजाब में तहरीक अदम एतमाद जी का ज़रूरत बाक़ी आहे? जेका असां कल प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी आहे अलीम ख़ान ऐं उनजे साथियुनि जी, त असांखे त नथो लॻे त इहो जेको आहे ज़रूरत आहे। अवां छा था सम्झो त पंजाब में हिन वक़्तु कहिड़ी ज़रूरत आहे तहरीक अदम एतमाद जी, जॾहिं त तहरीक इंसाफ़ पाण अदम एतमाद करे चुकी आहे हिन ते वज़ीर आला उस्मान बुज़दार ते? अशफाक, हिकिड़ो पावर पॉलिटिक्स जे हवाले सां असांखे कुझु ॻाल्हियूं सम्झणियूं पवंदियूं ऐं लॉन्ग मार्च जेको आहे उहो पॉलिटिकल प्रेशर बिल्डअप करण जे लाइ हिकिड़ो टेक्निक तौरु इस्तेमालु थींदो आहे। उन खां सवाइ असां बेएतमादी जी रिथ उन वक़्त ताईं कामयाबु नथी थी सघे जेसिताईं जेको ग्रीन सिग्नल नथो अचे उन्हनि धुरनि जे तरफ़ां। त अहिड़े तरीक़े सां जेका अलीम ख़ान आहे, अलीम ख़ान पीटीआई जे अंदरि जॾहिं उन जहांगीर तरीन ग्रुप खे जॉइन किया है, तो उनमां लॻे थो त जेके धुरियूं आहिनि उहे जन इमरान ख़ान खे सपोर्ट कंदी रहियूं आहिनि, उन्हनि हथु कढी वरितो आहे। ऐं हाणे नंबर गेम जे हवाले सां कंहिं वक़्तु बि सूरत हाल जेको आहे उहो यू टर्न वठी सघे थी पई। हीअ जेके अहम मुलाक़ातूं थियनि थियूं इस्लामाबाद ऐं लाहौर जे अंदरि, उहे डिपेंड करनि थियूं त अदम एतमादी जेका तहरीक आहे उहो कॾहिं पेश कई वञे थी। उन खां बाद ई चई सघिजे थो त उहा अदम एतमादी तहरीक जेका आहे उहा कामयाबु थींदी या नाकाम थींदी। हिन वक़्तु नंबर गेम जे हवाले सां जोड़ तोड़ जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। उन जोड़ तोड़ जे सिलसिले में अवां ॾिठो त सरदार यार मोहम्मद रिंद बलोचिस्तान मां आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात कई। अलीम ख़ान जहांगीर तरीन ग्रुप खे जॉइन करे चुको आहे। जहांगीर तरीन जी लंडन में नवाज़ शरीफ सां मुलाक़ातूं थियूं आहिनि। चौधरी बिरादरान सां पहिरें फेज़ जे अंदरि जेको आहे उहो मुलाक़ातूं थियूं ऐं हिन वक़्तु बि आसिफ ज़रदारी जो चौधरी बिरादरान राब्तो आहे।
तो इन हवाले सां परवेज़ खटक जेको आहे उहो KPK में पंहिंजी नाराज़गी जो अॻु में इज़हार करे चुको आहे। त अहिड़े क़िस्म जा इहे इंडिकेटर अहिड़े क़िस्म जा आहिनि कि जेकॾहिं मथां को ग्रीन सिग्नल अचे थो ऐं मथां 23 मार्च PDM जो लॉन्ग मार्च में अचे पियो तो उन हवाले सां काफ़ी लेटेस्ट डेवलपमेंट थी सघे थी। हिन वक़्तु ईअं न आहे त जीअं मौलाना फज़लुर रहमान पहिरें लॉन्ग मार्च कयो उनखे एतिरो अहम न वरितो, पर हींअर जेको आहे उहो PTI सरकार या वज़ीर आज़म तरफ़ां उनखे अहम वरितो वञे पियो। ऐं इहे बि इतला आहिनि त अलीम ख़ान जॾहिं जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते पहुतो त उनखां अॻु में इमरान ख़ान अलीम ख़ान सां राब्तो कयो ऐं उनखां सवाइ चौधरी बिरादरान सां बि ॾिठो त इमरान ख़ान लाहौर पहुतो, मुलाक़ात कई, जहांगीर जी जेका आहे टेलीफोन ते अयादत कई। त उन मां लॻे थो सीरियस एफर्ट आहे जंहिंमां सरकारी धुर जेका आहे उहा बि काफ़ी परेशान ॾिसण में अचे। शकील इहो आगाह कजो त जहां अलीम ख़ान जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, आसिफ ज़रदारी सरदार यार मोहम्मद रिन सां मुलाक़ात करे, उन खां पोइ अव्हांखे नथो लॻे त काफ लीग या चौधरी भाइर जेके आहिनि उहे तहरीक अदम एतबाद में इररेलिवेंट थी था वञनि, छो त सियासत जेको आहे टाइमिंग जी सॼी गेम हूंदी आहे, उन्हनि वक़्त ते फ़ैसिलो न करे सघिया। त हिन वक़्तु जेका काफ लीग आहे या चौधरी भाइर आहिनि उहे तहरीक अदम एतबाद में कुझु इररेलिवेंट नथा नज़र अचनि अव्हांखे? चौधरी बिरादरान जो जेको आहे उहो नवाज़ लीग जे बरक्स उन्हनि जो साफ़ कर्नल आसिफ ज़रदारी करायो आहे ऐं आसिफ ज़रदारी जी पहिरें ॾींहं खां वठी PDM जे अंदरि बि इहा कोशिशि हुई त चौधरी बिरादरान खे जेको आहे उहो एतमाद में वरितो वञे ऐं अदम एतमाद जी तहरीक रोज़गार जे ख़िलाफ़ हाणे परवेज़ लाइ चीफ मिनिस्टर कयो वञे। पर चौधरी बिरादरान ऐं नवाज़ लीग जा जेके मामला आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं फैसला न थी सघिया आहिनि। इन करे चौधरी बिरादरान जी जाइ ते जहांगीर तरीन जेको अलीम ख़ान ग्रुप ज्वाइन कयो आहे ऐं उन्हनि दावा कई आहे 40 MPAs हुननि वटि आहिनि। जेकॾहिं हुन वटि 40 नंबर ऑफ गेम में MPAs आहिनि त पोइ चौधरी बिरादरान जी बेतमादी रिथ में ज़रूरत कोन पवंदी। पर आख़िरी वक़्त ताईं आसिफ ज़रदारी जी इहा कोशिशि रहंदी त चौधरी बिरादरान खे हिन सॼे सेटअप में शामिल कजे, छाकाणि त आसिफ ज़रदारी चाहे थो चौधरी बिरादरान सां जेका हुनजी कोलिशन हूंदी उनखे पीपुल्स पार्टी पंजाब में उनखे सियासी फ़ाइदो ॾेई सघे थी। हिन वक़्त ताईं जेको काउंटर कार्ड इस्तेमालु कयो आहे नवाज़ लीग जे तरफ़ां अलीम ख़ान जी सूरत में, उन अलीम ख़ान जी सूरत में जेको चौधरी बिरादरान वारी जेका कार्ड हुयो उहो हिन वक़्त ताईं डिफ्यूज़ थी वियो आहे। पर अॻिते हली में आख़िरी शइ न हूंदी आहे पावर पॉलिटिक्स में आसिफ ज़रदारी जा चौधरी बिरादरान सां राब्ता आहिनि। ऐन वक़्त ते जेकॾहिं ग्रीन सिग्नल अचे थो चौधरी बिरादरान में हिन गेम जो हिसो थी सघंदा। शकील इहो आगाह कजो त तहरीक इंसाफ़ पंजाब जी वॾ वज़ारत उस्मान बुज़दार खे तब्दील करण लाइ तयार थी वई आहे ऐं अलीम ख़ान खे वॾ वज़ारत ॾियण जे लाइ तयार बि थी वई आहे। अव्हां छा था सम्झो त अलीम ख़ान जो वज़ीर आला थियणु काफ लीग जी नाराज़गी हूंदी ऐं काफ लीग जो नाराज़ थियणु इस्लामाबाद में तहरीक अदम एतमाद खे केतिरो वधीक मज़बूत करे सघे थी? अशफाक हिकिड़ो जेको रुॻो पंजाब जे अंदरि मसइलो कोन्हे, मामिलो जेको आहे उहो इमरान ख़ान कमु आहे त कंहिं तरीक़े सां इमरान ख़ान खे कीअं कमज़ोर कजे ऐं हुनखे इस्तीफ़ा जे लाइ कीअं मज़बूत कयो वञे। नंबर ऑफ गेम में जेकॾहिं इमरान ख़ान खे डिफीट मिले थी त पोइ इमरान ख़ान मुख़्तलिफ़ कार्ड इस्तेमालु करे सघे थो, छाकाणि त वज़ीर आज़म खे अख़्तियार हासिल आहिनि त वज़ीर आज़म असेंबलियूं तोड़े सघे थो, सदर खे एडवाइस करे सघे थो त कंहिं वक़्तु वज़ीर आज़म इहो असेंबली तोड़ण वारो कार्ड बि इस्तेमालु करे सघे थो। अक्टूबर जे अंदरि हिकिड़े अहम उहिदे ते जेको आहे मुक़ररी थियणी आहे, उन हवाले सां बि वज़ीर आज़म को स्टेप खणी सघे थो। अदम एतमाद जी तहरीक जेकॾहिं कामयाबु वञे थी पई त पोइ इन हाउस तब्दीली थी वञे थी, को निगरान सेटअप बि अची सघे थो ऐं उहे इलेक्शन जो ऐलान बि करे सघनि था, छाकाणि त नवाज़ लीग ऐं PDM में जेके शामिल जमायतूं आहिनि मौलाना फज़लुर रहमान उन्हनि जी इहा रही आहे त इलेक्शन कराई वञे। पीपुल्स पार्टी इन हाउस तब्दीली आणे करे बेतमादी जे रिथ जे ज़रिए आइनी तौर ते जेको 5 साल जो मुद्दो आहे उहो पूरो करणु चाहे थी, पर हू इमरान ख़ान खे सियासी मंज़र ते वज़ीर आज़म जे उहिदे ते ॾिसणु नथा चाहिनि। त हीअ सॼी गेम खे असांखे सम्झणो पवंदो त अञा हींअर जेको सियासी दंगल आहे जेतोणीकि फाइनल राउंड में दाख़िल थी वियो आहे, पर अञा मुख़्तलिफ़ कार्ड जेके आहिनि उहे अपोजिशन वटि बि आहिनि ऐं इमरान ख़ान वटि आहिनि। ॾिसजे उहे कार्ड ईंदड़ वक़्त में कीअं केॾा वञनि था, छाकाणि हीअ जेका लेटेस्ट डेवलपमेंट असांखे अलीम ख़ान जी सूरत में थी आहे इहा तमामु वॾी लेटेस्ट डेवलपमेंट आहे। बलोचिस्तान जे हवाले सां तव्हां ॾिसो था त बलोचिस्तान जे अंदरि बि जेका आहे उहा चीफ मिनिस्टर जे ख़िलाफ़ हिकिड़ी लॉबी चार्ज थी चुकी आहे, उनमें सरदार यार मोहम्मद जेको आहे उते एक्टिव थी वियो आहे। अहिड़े तरीक़े सां KPK मां बि कंहिं वक़्तु बि परवेज़ खटक वारो जेको ग्रुप आहे उहो ओचितो जेको आहे सियासी मंज़र ते ज़ाहिर थी सघे थो। तो डिफरेंट मुख़्तलिफ़ जेके डेवलपमेंट्स आहिनि
ऐं उनमें ही जेका 23 मार्च पीडीएम जी मार्च आहे उहो पीडीएम जी लॉन्ग मार्च फ़ैसिला कुन इन सियासी जेको दंगल आहे उन सेकंड जेको फाइनल राउंड आहे उहो 23 मार्च ते बि थी सघे थो। पर ही जेके कुझु 23 मार्च ताईं ॾींहं आहिनि उहे इंतिहाई अहम थी आहिनि, छाकाणि जंहिंखे पीटीआई सरकार इमरान ख़ान बि सीरियस वरितो आहे ऐं इन जेकॾहिं उहो सीरियस न वठे आहे त उन जूं मां जीअं तव्हांखे पहिरें ॿुधाया आहिनि त जहांगीर तरीन सां टेलीफोन ते अयादत, जहांगीर तरीन गुज़िरियल 6 महीननि खां बीमार आहे, इन खां पहिरें इमरान ख़ान अयादत जे लाइ ज़रूरत महसूस न कई हुई। अलीम ख़ान सां राब्ता, चौधरी बिरादरान सां राब्ता, बलूचिस्तान में राब्ता, इहे इन सिलसिले जूं कड़ियूं आहिनि त का सीरियस एफर्ट थी रही आहे। उन सीरियस एफर्ट खे रोकण जे लाइ इमरान ख़ान पंहिंजे तौर ते जेको आहे उहो कार्ड इस्तेमालु करे रहियो आहे ऐं ऑपोजिशन पंहिंजे तौर ते कार्ड इस्तेमालु करे रहियो आहे। शकील इहो अदा कजो जेकॾहिं उस्मान बुज़दार खे वॾ वज़ारत तां हटायो वेंदो त छा अव्हां सम्झो था त तहरीक इंसाफ़ में उस्मान बुज़दार जो बि हिकु ग्रुप ठही सघे थो, या उस्मान बुज़दार वटि एतिरी सियासी बसीरत न आहे जो हू पंहिंजो अलॻि ग्रुप ठाहे ऐं माण्हुनि सां वञी गॾिजनि? उस्मान बुज़दार, अलीम ख़ान, जहांगीर तरीन, परवेज़ खट्टक, सरदार यार मोहम्मद रिंद, इन्हनि जो को अलॻि ग्रुप न आहे। इहे हिकिड़े हंध सां इन्हनि खे जेका डोरी आहे उहा उनजी कंट्रोल कई वञे थी, डायरेक्शन हिकिड़े हंध खां हलनि थी थियूं। मुख़्तलिफ़ ABCD प्लान तहत सभिनी खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। जॾहिं ग्रीन सिग्नल ईंदो त सरदार यार मोहम्मद खे उनजी टाइमिंग कहिड़ी आहे, तव्हांखे कहिड़े वक़्तु रिएक्ट करिणो आहे, अहिड़े तरीक़े सां उस्मान बुज़दार खां वठी जेके बि मां तव्हांखे नाला खणाया वियुसि इहे को अलॻि अलॻि ग्रुप न आहिनि, इहे हिकिड़े ई ग्रुप जे अंदरि आहिनि, पर इन्हनि खे अलॻि अलॻि शिकिलुनि में मुख़्तलिफ़ ABCD प्लान तहत जेको आहे